समन सारी मत गोली गुलाम तुझे दरेगी सीनत सारी मत सागी और तो तुझे दरेगी दिल्ला भरी पंजरो लग लाड़ के लाल सैयद समन शाह सरकार के फैल में मेलो ज़ोर शोर से जारी है। मेले के बी धमाल के मौके ते सूबाई वज़ीर औक़ाफ़ फराज़ डेरो दरगाह ते गुलन की चादर चाढ़ी दुआ घुरी जंहिं बैदि हुन दरगाह जो मुआइनो पिणु कयो। उन मौके ते हुन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां हाज़िर थियण आयासीं पंहिंजो साईं जो अॼु मेलो हो पुछाणी त पहुचे पियो उन लाइ असीं पंहिंजी अक़ीदत ऐं एतिराम सिलसिले में जेके आया आहियूं ऐं हिते कुझु सहूलियतूं आहिनि जेके हिकिड़ो त सिक्योरिटी पॉइंट ऑफ व्यू सां कंपाउंड वॉल जी कंस्ट्रक्शन ऑलमोस्ट हिते कंप्लीट आहे। ॿियो ज़ाइरीन जे लाइ असां हिते कोशिशि कयूं पिया छोकी ऑन गोइंग स्कीम आहे असांजी उन में लेडीज़ लाइ मुसाफ़िर खानो मर्दनि जे लाइ अलॻि मुसाफ़िर खानो ॿियूं जेके हिते इनशाला सहूलियतूं आहिनि जिते अचनि था साईं जिन जा कोई अलॻि अचनि था उनखे सहूलियत ॾियण लाइ असांजी डिपार्टमेंट जी तरफ़ां कोशिशि आहे सिंध गवर्नमेंट जी तरफ़ां कोशिशि आहे उनखे भरपूर सहूलियतूं ॾियूं। डिपार्टमेंट जेको आहे उहो असांजो जो डोमेन आहे उहो आहे दरगाह जी प्रिमिसिस में असांजो फोकस इहो रहे थो त जेके बि हिते त पंहिंजो सार संभाल आहे दरगाहनि जी उहा कई वञे ऐं जेके हिते पंहिंजो अचनि था ज़ाइरीन जेके मिलनि ते उन्हनि खे जेका सहूलियत ॾी थी वञे सिक्योरिटी पॉइंट ऑफ व्यू सां या उन्हनि खे जेकी सहूलियतूं हुजनि बाक़ी प्रिमिसिस जे ॿाहिरि जेको आहे उहो कल्चर डिपार्टमेंट डिपेंड करे थो या लोकल इंतजामिया परमिशन ॾिठी उहे कनि था। असांजो जेको आहे पंहिंजो आहे प्रिमिसिस जे अंदरि ऐं असां इनशाला प्रोग्राम आहे असांजो दिसंबर में सूफ़ी मेलो इनशाला असां हैदराबाद लॻायूं पिया उन में जेके बि सिंधी आवारा दरवेश आहिनि उन्हनि जो मज़ारनि जा रेप्लिका उते ठहंदा पोइ मेलो लॻंदो इनशाला उनखे असां ॿियो असांजो फोकस आहे त दरगाहुनि जे बारे में माण्हुनि खे थोरी हुनजी हिस्ट्री ॼाण ॾियण जे हवाले सां इनशाला असीं जल्द हिकिड़ो किताबु पब्लिश करायूं था ऐं डॉक्यूमेंट्री वग़ैरह ठाराईंदासूं त जीअं माण्हू खे ॼाण अची सघे के ऐं पंहिंजो डिपार्टमेंट सां सलाह करियूं था त किथे अगरि जहिड़ियूं जिते स्कोप आहे पहिरीं न थियो आहे कमु ऐं जिते स्कोप आहे कमु करण जी ज़रूरत आहे इनशाला ज़रूरु कंदासीं अदबी कॉन्फ्रेंस जे हवाले सां या हिते ॿिया बि जेके इवेंट आहिनि इनशाला जल्द कया जे मेले जी ॿी धमाल जे मौके ते पीपी अॻवान रईस ग़ुलाम क़दर मरी पीपी बदीन जे जनरल सेक्रेटरी हाजी साईं बख्श जमाली दरगाह ते गुलनि जी चादर चाढ़ी दुआ घुरी उन मौके ते मीडिया सां ॻाल्हाईंदे ग़ुलाम क़दर मरी चयो त मेलो तमामु सुठो लॻो आहे ऐं असांखे त दिलि में इहो हो तमन्ना त मेले ते अचूं ऐं दरगाह जी हाज़िरी भरियूं साईं अली बख्शा जी हाज़िरी भरियूं जो असांखे दिलि सां साईं दावत बि ॾिनो ऐं तमन्ना बि हुई त असां हिते चकर ॾेई मेलो ज़ियारत करे वञूं ऐं सॼी मख़लूक जेका आई आहे इहे सभु ख़ुशि थिया आहिनि मेले में रौनक ॾिसी सभु ॻाल्हियूं उन सां गॾोगॾु असांखे बि तमामु घणी ख़ुशी थी आहे मेले में आया आहियूं ख़ासि करे साईं जे कदम बोसी ते साईं हाणे उहो त अर्ज़ियल ओके औक़ाफ़ खाते जे मिनिस्टर खां पुछो मूंखे ख़बर आहे त हू छो नथो करे असां पंहिंजे तरफ़ां साईं खे ख़बर आहे पाणी वाणी जो जेको असांजो हाल आहे हिते लोकल पुलिस इंतज़ाम और सॼो साईं खां पुछी सघो था असां छा कयो आहे भई इनशाला कंदा रहंदासीं साईं ते थोरो न आहे हीअ असांजो इख़लाक़ी फ़र्ज़ु आहे त पाणी पुॼे पुलिस बि सही हले हींअर माशाल्लाह इंतज़ाम सही आहे मेलो बि सुठो लॻल आहे ऐं पुलिस जी बि तावन आहे पाणी पुॼी वियो आहे बाक़ी हाणे पब्लिक सॼी आहे उहो त कई चङा माण्हू हूंदा कई कहिड़े क़िस्म जा माण्हू हूंदा पर दरवेश जे दरगाह ते सभु सैयद समन शाह सरकार जे मेले में मल रांदि जा ज़बरदस्त मुक़ाबला पिणु थिया जंहिंमें सिंध पंजाब जे मल पहलवाननि ज़ोर आज़माई कई। मल पहलवाननि असगर लिगारी फरीद शाहाणी जुम्मन भील खान मोहम्मद मरी मैदान मारे ख़ूब दाद हासिल कई ऐं उन बैदि ग़ुलाम क़दर मरी मल पहलवाननि में इनाम पिणु विराया। ऐं ॿिए पासे सिंध जी कुंड कुर्छ मां ईंदड़ घोड़नि जे शौक़ीन वॾेरनि
मशहूरु घोड़नि जे शौक़ीन वॾेरे बशीर हाले पोटे, पीर आबिद अली शाह, सरदार जमाली, अरबाब अमानुल्ला ऐं ॿियनि मेले जे ॿिए ॾींहं बि संदसि तंबुअनि जी ओताकनि में घोड़नि जे रलनि, पंधनि ऐं जवान घोड़नि जी अंगड़ाइप ते मस्त थी चर्चा कंदा रहिया ऐं घोड़नि जी नस्ल, वसफ़, बीमारी, तंदुरुस्ती बाबति ॿुधायो त लाड़ जा घोड़ा अचनि था, थर जा घोड़ा अचनि था ऐं सिंध जा जेके सुठे नस्ल जा हिते थर जे ऐं सिंधी जे नस्ल जा मोरनि जो खंदो आहे, तूफ़ाननि जो खंदो आहे ऐं पंजाब जो बि घोड़ा जेके रिहाण ऐं बलोचिस्तान जा जाम सिंध जे सभिनी शौक़ीन हूंदा आहिनि अक्सर। तक़रीबन सिंध जा इलाही मेला आहिनि, जीअं सावण फ़क़ीर आहे, भिटशा आहे ऐं जाम दातार आहे, ॿिया बि इलाही मेला आहिनि। बागेशाह जो मेलो लॻंदो आहे ऐं हेॾा सूफ़ीअ में मेलो लॻंदो आहे ऐं कई मेला आहिनि जेके जिते बि ॻोल्हिया आहिनि उन्हनि ते मेलनि ते घोड़ा हलंदा आहिनि। असीं घोड़े जी वञण, घोड़े जी चाल, घोड़े जो सॼो नमूनो, घोड़नि जा नस्ल 5-7 आहिनि। हिन में सिंधी घोड़ा आहिनि, अरबी घोड़ा आहिनि ऐं बलोचिस्तानी घोड़ा आहिनि, गुड़े जा घोड़ा आहिनि, सभु क़िस्म आहिनि घोड़नि जा। इहो असांजो सिंध जो सदियुनि जो शौक़ु पुराणो आहे, हूंदो अचे थो। हींअर कुझु नई नवाण आई आहे हफ़्ते में, असांखे ॾाढी ख़ुशी महसूसु थिए थी। सॼी संगत गॾिजे थी, कचहरियूं करियूं था, दिलि ख़ुशि थिए थी। ॿियो कुझु शर्त या जुआ या सिस्टम हो तक़रीबन सिंध जे घणनि मेलनि ते वेंदा आहियूं। भिटशा आहे, सावण फ़क़ीर आहे, सूफ़ी आहे, ॿिया बि कई सारा मेला आहिनि, तमामु घणा मेला आहिनि। मुंहिंजो नालो शहज़ाद अहमद हाले पोटो आहे ऐं हींअर ई हाल ई में ई मूं घोड़नि जो शौक़ु कयो आहे, साल ॿिनि जी ॻाल्हि आहे। ऐं हीउ जेको असांजो शौक़ु आहे मूंखे विरसे में मिलियो आहे। मुंहिंजे ॾाॾे खां वठी ॾाॾे मुंहिंजे खे शौक़ु हो, वरी बाबा साईं खे तमामु घणो शौक़ु हो, उन खां पोइ हाणे असीं ॿिनि शौक़ में आहियूं ऐं अलाह कंदो इनशाला रहिजी ईंदो इहो शौक़ु ऐं इहे सिंध जा मेला इनशाला क़ाइमु ई दाइमु रहंदा। तंदुरुस्त रखण जे लाइ खाधा त आहिनि, पर ख़ासि करे जेको बरसिंगी आहे इहे जेके बीठा हूंदा आहिनि उते ॾींदा आहियूं। वरी पोइ जेके मेलनि में रहंदो बाज ज्वार जी कुतुर ऐं अहिड़ा खाधा ॾींदा आहियूं जंहिंमें थोरो वज़न वधीक न करे ऐं अन्न ॾींदा आहियूं, बाजरे जो अन्न, गिहु ॾींदा आहियूं। घोड़नि खे ख़ासि करे जेको पेशाब जो बंदि थिए थो घोड़नि खे, उन में थिए थो, उन में तकलीफ़ थिए थी, उन इलाज मेडिसन आहे उहा थिए थी। पोइ 10 तरीक़ो पंहिंजा देसी रस्म करियूं था ऐं उन खां पोइ अंग्रेज़ आहिनि उहो बि इस्तेमालु करियूं था, उन फ़ाइदो थिए थो। न सभिनी घोड़नि जा नाला आहिनि, नालनि सां ई सुञापजनि था। जीअं वॾे शहज़ाद अहमद जो घोड़ो हवाई जहाज़ आहे, अरब अमाल आहे घोड़ो, नवाब आहे, अहिड़े नाले सां ॾाढा हले पोटे सिंध मलू घोड़ो आहे, अहिड़े नाले सां घोड़नि जा नाला सिंधी घोड़ो घणो करे हिते आहे घणो। ऐं असांजे हिते घोड़े सां अॻे लाड़े खते सां जीअं बशीर साहिबु तव्हांखे ॿुधायो त जेके काठियावाड़ी नस्ल जो उहो बि थोरो घणो मिक्स आहे, अरबी नस्ल जो घोड़ो बि मिक्स असांजे घोड़े सां हिते थियो आहे। साईं बिस्मिल्लाह रहमान रहीम। असां जो शौक़ु आहे अचे पियो माइटनि खां वठी, असांजो जेको माइट पाण चवंदा असीं बि घोड़े जी सवारी पाण ई करियूं था ऐं घोड़े जी सवारी कंदे तमामु घणो लुत्फ़ु अचे थो। घोड़ो पाण कयूं था, उन सां शौक़ु असांजो असांखे तमामु वधीक शौक़ु थिए थो खाइण जो, कयूं पाण था। पंहिंजो सिंधियो तमामु सुठो आहे। हाणे हिन वक़्तु त घोड़नि जा तमामु हींअर 3-4 नस्ल हलनि पिया। बलोचिस्तानी घोड़ा पाण वटि अची विया आहिनि। सिंध जो घोड़ो तमामु मुंहिंजे सम्झ में सिंध जो घोड़ो सभिनी नस्लनि खां वधीक शौक़ु जो मुल्ह आहे ई कोन्हे। भलो घोड़े जी का क़ीमत कान्हे, जेतिरे में दिली शौक़ु आहे उन में उनजो को मुल्ह कोन्हे। जेका शइ तव्हांखे दिलि सां पसंदि अचे थी उनजो को मुल्ह आहे ई कोन्हे। हिते असांजे घोड़े नस्ल सिंधी नस्ल आहे ऐं बलोची, उहो असांजा 2 नस्ल आहिनि। ऐं थरी नस्ल बि आहे घोड़नि जो। पोइ मसाला ते घोड़ा असांजा वाइड़ा बि हूंदा आहिनि, चौरस बि हलंदा आहिनि। मेज़बान आहिनि बशीर साहिब जूं, अरब अमाला साहिब जूं,
पुराणा खपती आहिनि इहे खपत खे वधाईंदा अचनि असां हुन सां गॾु मसाला खपती खे खणी पिया अचूं। त वस्तू जेको सुठो निकिरे बलोची नसल आहे उहो सुठो आहे। हिते मोरनि जो खंदो आहे असांजो सिंधी कुंडली साइड जा घोड़ा आहिनि मोर घोड़ो हुयो उनजो नसल तमामु माशाला भलो आहे। जेके बि नसली घोड़ा आहिनि उन वारी नसल वठूं था उन फर वठूं था घोड़ा ॾियारियूं था उन फर थियनि था उहे हलाईंदा आहियूं। मूंखे तक़रीबन कोई 7-8 साल थींदा त मूं 3 घोड़ा आहिनि। वाह हिकिड़ो आहे सिंधी ॿ बलोची। बड़ी दुश्मन सा सम्मान साजी मत गोली गुलाम तुझे दरेगी सेनत साजी मत सागी और तो तुझे दरेगी। पंजातना दी करते अल्लाह रसूल दी करते या अली हेर दिलायो सम्मान साजी मत गोली गुलाम तुझे दरेगी सेनत साजी मत गोली गुलाम तुझे दरेगी। दिला भरी दिल सा वो मचू बड़ी दुश्मन सा सम्मान साजी मत गोली गुलाम तुझे दरेगी सीनत साजी मत सागी और तो तुझे दरेगी। जॾहिं त मामूल मुताबिक़ समन सरकार जे मेले में मौसीक़ी जूं महफ़िलूं पिण हलंदियूं रहियूं जंहिंमें मशहूरु गुलकारा सुरैया सुमरो ऐं ॿियनि पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कयो। नगर तेरे रब
में न